सदर वज़ीर आज़म की मेज़बानी में विच ओभर बाबत ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। ज़रियनि जो चवणु आहे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मुल्क की सियासी क़यादत शिरकत कंदी। ज़रियनि मूजिब कॉन्फ्रेंस में विच ओभर फ़लस्तीन की सूरत-हाल ते गौर विचार थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान अख्तर मेंगल ऐं ॿियनि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। सदर वज़ीर आज़म की मेज़बानी में विच ओभर बाबत ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। ज़रियनि जो चवणु आहे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मुल्क की सियासी क़यादत शिरकत कंदी। सदर ऐं वज़ीर आज़म की मेज़बानी में विच ओभर बाबत ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। ज़रियनि जो चवणु आहे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मुल्क की सियासी क़यादत शिरकत कंदी। ज़रियनि मूजिब कॉन्फ्रेंस में विच ओभर फ़लस्तीन की सूरत-हाल ते गौर विचार थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान अख्तर मेंगल ऐं ॿियनि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया त सदर ऐं वज़ीर आज़म की मेज़बानी में विच ओभर बाबत ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। ज़रियनि जो चवणु आहे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मुल्क की सियासी क़यादत शिरकत कंदी। ज़रियनि मूजिब कॉन्फ्रेंस में विच ओभर फ़लस्तीन की सूरत-हाल ते गौर थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान अख्तर मेंगल ऐं ॿियनि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे।